नाज़रीन हिन वक्त मां मौजूद हाँ प्रेस क्लब जैकबाबाद में। हिते 2021 में IBA पास उम्मीदवार एहतजाज करे रहा आहिनि। अचो तो साड़न ॻाल्हायूं तो हुननि जी डिमांड छा आहे ऐं हुननि जा मुतालबा छा आहिनि। असां साईं कुछ हफ़्ता कुछ ॾींहं अॻु में असां पहिरियों आयासीं। असां हिते एहतजाज रिकॉर्ड करायोसीं TO ऐं DO जे ख़िलाफ़। असां 40+ जैकबाबाद जे तालुके सां तालुक़ु रखंदा आहियूं। 40+ असांजूं मार्कूं आहिनि जेके असांखे CM सिंध बि असांखे एथोराइज़ कयो आहे त 40+ 40 को 54 ताईं असांखे एडजस्ट कयो वञे। TO ऐं DO हिन महिल ताईं असांजूं वैकेंसियूं जैकबाबाद डिस्ट्रिक्ट जूं शो नथो करे। पूरे सिंध मां पूरे डिस्ट्रिक्टनि जूं वैकेंसियूं TO ऐं DO शो करे थो। ऐं ठुल जूं 575 आहिनि। कश्मीर कंदकोट इन्हनि जूं 900+ ताईं हली वियूं। असां जैकबाबाद जो एॾो वॾो डिस्ट्रिक्ट आहे, उन में अञा ताईं हिन महिल ताईं वैकेंसी शो नथियूं कयूं वञनि। असांखे कुझु ख़दशात आहिनि ऐं असांजी असां इहो ई अपील कयूं था असां सभिनी आला उहिदेदारनि खे त असांखे 40+ वारनि खे एडजस्ट कयो वञे। 2013 खां वठी करे हिन महिल ताईं जैकबाबाद डिस्ट्रिक्ट में जेके बि उस्ताद गुज़ारे विया आहिनि, रिटायर थी विया आहिनि, फोत थी विया आहिनि ऐं नौकरियूं पंहिंजियूं छॾे विया आहिनि, हिन महिल ताईं काई बि कहिड़ी बि लेवल जी भर्ती न आहे थी। वॾे अरसे खां पोइ 2021 में असां IBA जे थ्रू IBA जे प्लेटफॉर्म ते असां टेस्ट पास कई आहे। उन खां पोइ जेको आहे त हिते अञा ताईं वैकेंसियूं छो न आहिनि कयूं वियूं। असां दरपदर आहियूं गर्मी में। हिन निटण गर्मी में असां प्रेस क्लब जे ॾाढो रोज़ जी एहतजाज कयूं था TO ऐं DO जे ख़िलाफ़ त बिराए महिरबानी असांखे एडजस्ट कयो वञे। भले तव्हां वैकेंसियूं छो नथा कयो, वैकेंसियूं तव्हां छो नथा कयो। 40 खां 54 वारनि जो असांजो हक़ आहे। छो जो करे ठुल हिकिड़ो नंढड़ो तालुको आहे, उहो 575 वैकेंसियूं शो करे उहे सॼा एडजस्ट थी विया आहिनि। उन्हनि खे मेरिट ते उन्हनि खे भर्ती कयो वियो आहे। असांजी बि मेरिट आहे, असांजी का चोरी या दाड़ो न आहे। असां पढ़ियूं, महिनत कई आहे, असांजो हक़ आहे, असांजो बुनियादी हक़ आहे, असांखे ॾिनो वञे। असां अपील कयूं था आला उहिदेदारनि खे असां सां इंसाफ़ कयो वञे ऐं असांखे भर्ती कयो वञे। असांखे एडजस्ट कयो वञे। 40+ वारनि खे असांजो बुनियादी हक़ आहे ऐं असां जेको आहे त TO ऐं DO खे अॻु में बि इहा शइ चई आहे त बाबा असांखे ॾियो, असांखे वैकेंसियूं छो नथा कयो त असांखे एडजस्ट कयो, न त असां ॿी सूरत में असां प्रोटेस्ट अञा वधाईंदासीं। असांजी स्ट्रेंथ माशाल्लाह तमामु घणी आहे। असां रोड बंदि कंदासीं, कोर्ट वेंदासीं, बुख हड़तालूं कंदासीं, अञा हिन खां वधीक प्रोटेस्ट कंदासीं। हे असांजो स्टेप आहे। असां वरी ॿीहर अपील जे करे पुरज़ोर अपील कयूं था TO ऐं DO जैकबाबाद खे त असांखे महिरबानी करे असांजी वैकेंसियूं शो कयो या असांखे एडजस्ट कयो। असांजो हक़ आहे। 381 कैंडिडेट जैकबाबाद जा कुझु बि न आहिनि, सफ़ा घटि आहिनि, सफ़ा घटि कैंडिडेट आहिनि। असांखे जेकॾहिं तव्हां एडजस्ट कंदव त को मसइलो न आहे, कुझु बि न आहे, असांजी हक़ आहे। बाक़ी असांजे हक़ ते जेकॾहिं धाड़ो लॻो ऐं असां कयोसीं जेकी लिस्टनि में कैंडिडेट न आहिनि, इहे ॿिया माण्हू आया आहिनि ऐं असांखे लॻो किथे बि ख़दशात लॻो त असां हाई कोर्ट बि वेंदासीं, असां रोड बि बंदि कंदासीं, बुख हड़तालूं बि कंदासीं। फर्दर जेको बि असांखे स्टेप खणणो पियो असां पंहिंजे हक़ जे लाइ कंदासीं। सर ॾिसो ॻाल्हि सिधी साईं चिटी आहे। ॾिसो 2021 में जेका कैंडिडेट्स पास थिया आहिनि उनमें जेको 40+ वारनि खे पास कयो वियो आहे, उनजो जेको असां जैकबाबाद तालुके में रेशो बीहे थो 381। तव्हां इंसाफ़ कयो त 2013 खां 2022 ताईं का अपॉइंटमेंट न आहे थी ऐं उन खां अलावा इन पीरियड में इन दौरानिया में रिटायर थिया आहिनि, जेको आहे न प्रमोट थिया आहिनि, इन खां अलावा डेड थिया आहिनि। उनजे बावजूदि बि जैकबाबाद में का वैकेंसी हिन टाइम ताईं ज़ाहिर न कई वई, जॾहिं त ठुल तालुको जैकबाबाद ज़िले जो तालुको ई आहे, उनमें 575 ऐं जैकबाबाद ज़िले में हिन तालुके में हिन टाइम ताईं का वैकेंसी जो को नालो निशान न आहे। त असां कंहिंखे दानियूं साईं? असांखे इहे ख़दशात आहिनि जेको हर तालुके में लिस्ट अपडेट थी चुकी आहे। हर तालुके में जेको आहे ऑर्डर जेका थी चुका आहिनि, जॉइनिंग थी चुका आहिनि PhD जा, लेकिन जैकबाबाद जो प्रोसीजर जे स्क्रूटनी ते पहुतो आहे, लेकिन का वैकेंट पोजीशन ज़ाहिर न कई वई। असांखे इन ॻाल्हि जो ख़दशो आहे त असां सां जेका नाइंसाफ़ी थींदी, हर दौर में जैकबाबाद तालुके सां नाइंसाफ़ी थी आहे, मोस्टली हर लिहाज़ सां, हर जेका इदारे में। ऐं जेकॾहिं असां अॼु इन ॻाल्हि जो असां जेका आला उहिदेदारनि खे अपील था कयूं त असां ते नज़रसानी रखी वञे। असां वटि 300+ प्राइमरी स्कूल आहिनि जेका जंहिंमें का बि अपॉइंटमेंट न थी आहे। उन खां अलावा क्लोज़्ड स्कूल जेका आहिनि उनजो बि जेको आहे न ऑर्डर आयो आहे त खोलिया वञनि। ऐं 15 मैक्सिमम जेका स्कूल आहिनि असांजे तालुके जैकबाबाद में जेका क्लोज़्ड आहिनि, अगरि इनखे खोलिया वञनि त 15 खे अगरि हर स्कूल में 4 खां 5 एडजस्ट करनि त 150 जी के वैकेंट ख़ाली इहा बीहे थी। त असां सां सरासर नाइंसाफ़ी आहे। असां इहो कयूं था सेक्रेटरी जेको आहे एजुकेशन खे, मिनिस्टर एजुकेशन खे, त असांजे मसइले ते नज़र रखो। असांजे जैकबाबाद में कैंडिडेट सां वरी नाइंसाफ़ी थिए थी। ईअं न थिए जो असां जेको प्रोटेस्ट करे करे असां एतिरे क़दुरु साईं असां बेहाल थी करे असां इहो आख़िरी डिसीजन वठंदासीं, हाई कोर्ट लाड़काणे वञणो पियो, असां वेंदासीं। असां इहा जेका अनुमान ते जेका पटिशन दाख़िल कंदासीं त 2013 खां वठी 2022 ताईं को अपॉइंटमेंट न आहे थी, रिटायर जेका थिया आहिनि, प्रमोशन थिया आहिनि, डेथ थिया आहिनि, इनजी वैकेंट काॾे वई। असां इन अनुमान ते हाई कोर्ट जेको आहे लाड़काणे वेंदासीं। असां जेको आहे असांखे बुख हड़ताल करणी पई, बुख हड़ताल कंदासीं। असां स्क्रूटनी तक़रीबन 4 ॾींहं खां पोइ स्क्रूटनी थियण वारी आहे, लेकिन हिन टाइम ताईं वैकेंट जी ख़बर न आहे। छा एॾी नाइंसाफ़ी थींदी आहे छा? असां पढ़ियल लिखियल आहियूं साईं, को जाहिल न आहियूं।
असांखे हर चीज़ ॼाण आहे, हर चीज़ ॼाणूं था, लेकिन असां जेको आहे पढ़ियल लिखियल हुनजे लाइ असां सुठे जेको आहे तरीक़े सां प्रोटेस्ट कयूं था, पुरअमन प्रोटेस्ट कयूं था ऐं असां रिक्वेस्ट कयूं था ख़ासि करे तालुके जैकाबाद जे TO ऐं DO खे जेको आहे त असांजे इन मसइले ते नज़रसानी कई वञे, असांजा हक़ ॿिए खे ॾिना वञनि। अगरि ॾिना विया त असां हर मास ते वेंदासीं, असांखे जेकी कोशिशि करणी पई असां कोशिशि कंदासीं, लेकिन पंहिंजो हक़ ॿिए खे ॾियणु न ॾींदासीं कंहिं बि सूरत में। ऐं इहो बि फर्दर मुंहिंजी रिक्वेस्ट आहे मीर एजाज़ ख़ान जखणी साहिब खे, असांजे जेको आहे शहर जा वॾा आहिनि, हर मास ते साईं असां जेको उन्हनि सां गॾु हूंदा आहियूं। अॼु जैकाबाद जे जेकॾहिं पढ़ियल बाशऊर अवाम खे जेको उन्हनि जो हक़ ॾिनो वियो त असां पोइ वोट कहिड़े हिसाब सां ॾियूं, असां कंहिंखे जेको आहे पंहिंजो मुंतखिब चूंडियूं, जॾहिं असांजा हक़ बुनियादी हक़ असांजो मारियो वियो आहे। असां पास हूं 565 ठुल में आहिनि, अगरि हिते एक्चुअल वीकेंड पोजीशन खे ज़ाहिर कयूं त 1000 को प्लस हूंदी, त महिरबानी करे असांखे 300 प्लस जे 381 कैंडिडेट्स असांजा 40 को 54 ताईं सभिनि खे एडजस्ट कयो वञे, असांजी अपील आहे। नाज़रीन, हिते मौजूद मुज़ाहिरीन जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि चयो त 2013 में असांजा 40 खां 53 जे दरमियान मार्क्स खणंदड़ तक़रीबन 381 कैंडिडेट्स आहिनि। हिननि इहा डिमांड बि कई आहे त असांखे एटलीस्ट अगरि तव्हां उहे वैकेंसीज़ ज़ाहिर नथा कयो त घटि में घटि असांखे उहे एडजस्ट कयो वञे, छो जो कि 2013 खां वठी 2022 जे दरमियान कोई बि अपॉइंटमेंट न आहे थी। सो डिमांड इहा ई आहे त असांखे जेको आहे उन सीटनि ते एडजस्ट कयो वञे। कैमरामैन सलीम गोलो सां गॾु आबिद अली मंगरो, जैकब न्यूज़, जैकबाबाद।